जैकबाबाद ज़िले की मजमूई आबादी 11,74,097 आहे। ज़िलो जैकबाबाद एक क़ौमी ऐं 3 सूबाई तकनि ते ॿधल आहे। जैकबाबाद ज़िले जो क़ौमी तक NH 190 जैकबाबाद, गड़ीखेरो ऐं ठुल तालुके जे कुझु हिसे ते मुश्तमिल आहे। जैकबाबाद ज़िले जे क़ौमी तक NH 190 में जुमिले रजिस्टर्ड वोटरनि जो तादाद 4,97,578 आहे, जंहिंमें मर्द वोटरनि जो तइदाद 2,66,015 आहे ऐं औरत वोटरनि जो तइदाद 2,31,563 आहे। जैकबाबाद जे सूबाई तक PS 1 में वोटरनि जो तादाद 2,14,229 आहे, जंहिंमें मर्द वोटरनि जो तादाद 1,14,290 ऐं औरत वोटर्स जो तइदाद 99,939 आहे। ठुल जे सूबाई तक PS 2 ते वोटरनि जो तइदाद 1,81,116 आहे। मर्द वोटर्स जो तादाद 96,497 ऐं औरत वोटर्स जो तइदाद 84,649 आहे ऐं गड़ीखेरो वारे सूबाई तक PS 3 ते वोटर्स जो तइदाद 1,96,661 आहे ऐं मर्द वोटर्स जो तइदाद 1,05,805 ऐं औरत वोटर्स जो तइदाद 90,856 आहे। ज़िले जैकबाबाद में गुज़िरियल 15 सालनि खां पीपुल्स पार्टी ऐं PTI जा उम्मीदवार क़ौमी ऐं सूबाई तकनि ते कामयाब थींदा रहिया आहिनि। 2008 जी चूंडुनि में जैकबाबाद जे क़ौमी तक NH 190 ते एजाज जखराणी, ठुल वारे सूबाई तक ते डॉक्टर सोहराब सरकी ऐं गड़ीखेरे वारे सूबाई तक ते मरहूम सरदार मंजूर अली पांवर कामयाब थिया हुआ। अहिड़ी रीति 2013 वारी चूंडुनि में भी पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि एजाज जखराणी, संदसि सौट मुमताज़ जखराणी ऐं डॉक्टर सोहराब सरकी कामयाब थिया हुआ। 2018 वारी चूंडुनि में जैकबाबाद जे क़ौमी तक ते PTI उम्मीदवार मोहम्मद मियां सूमरो PP उम्मीदवार एजाज जखराणी खे शिकस्त ॾेई कामयाबी माणी हुई ऐं जैकबाबाद जे सूबाई तक PS 1 ते PTI जो उम्मीदवार असलम अबड़ो PP उम्मीदवार औरंगज़ेब पांवर खे शिकस्त ॾेई कामयाब थियो हो। बाक़ी गड़ीखेरे वारे सूबाई तक PS 3 ते PP उम्मीदवार मुमताज़ जखराणी ऐं ठुल वारे सूबाई तक ते डॉक्टर सोहराब सरकी कामयाब थिया हुआ। पर बदकिस्मतीअ सां गुज़िरियल 15 सालनि में PP ऐं PTI जे उम्मीदवारनि अवामी मसइलनि खे हल न करे सघिया, सवाइ कुझु तरक़ियाती स्कीमुनि ॾियण जे, जंहिं करे जैकबाबाद ज़िले में गुज़िरियल 15 सालनि खां चूंडियल नुमाइंदनि जी कारकर्दगी का ख़ासि बहितर नाहे रही, छाकाणि त ज़िले जैकबाबाद जे हेडक्वार्टर वारे शहर जैकबाबाद, गड़ीखेरो, ठुल समेत नंढनि वॾनि शहरनि जी हालत इंतहाई ख़राब आहे। हर तरफ़ गंदगीअ जा ढेर लॻल रहनि था। रोड रस्तनि जी हालत भी इंतहाई ख़राब आहे। शहरनि जे रोड रस्तनि जा गटर खुलियल रहनि था, जंहिं करे केतिरा ई मासूम ॿार इन्हनि खूनी गटरनि में किरी ॿुॾी पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए चुका आहिनि, त वरी केतिरा ई मासूम ॿार किरी ज़ख़्मी थियनि था। शहर जे मुख्य रोड रस्तनि, बाज़ारुनि ऐं घिटियुनि में अक्सर गटरनि ऐं नालनि जो किनो बदबूदार पाणी बीठल रहे थो। इहो ई पाणी रवासियुनि जे हेठाहीं वारे घरनि ऐं दुकाननि में दाख़िल थी वञे थो, जंहिं करे रवासी इंतहाई तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि था। साॻी तरह सिहत ऐं तालीम जो भी बेड़ो ॿुॾल आहे। ज़िले जे हेडक्वार्टर जैकबाबाद जी क़दीमी सिविल अस्पताल जी हालत इंतहाई ख़राब आहे, जिते दवाऊं ऐं डॉक्टर अक्सर गायब हुजनि था। अरबे रुपयनि जी लागत सां जोड़ायल जिम्स अस्पताल जी बजट करोड़ रुपया हुजण बावजूद जिम्स में एमरजेंसी वार्ड शुरू नाहे थी सघियो, जंहिं करे खूनी तकरारनि हादसनि में ज़ख़्मी थींदड़ माण्हुनि खे कराची, सखर ऐं लाड़काणो जी अस्पतालुनि में दरपदर थियणो पवे थो। साॻी रीति गड़ीखेरो ऐं ठुल तालुके जी अस्पतालुनि जी हालत इंतहाई ख़राब आहे, जिते दवाऊं अणलभ आहिनि ऐं गंदगी जा ढेर लॻल हुजनि था, जंहिं करे ग़रीब ऐं बेवस मरीज़ तड़पी तड़पी साह ॾेई छॾनि था ऐं सरहदी वारा माण्हू ख़ानगी मेडिकल सेंटर्स जो रुख़ कनि था। साॻी तरह तालीम जो हाल भी ख़राब आहे। सरकारी तालीमी इदारनि जी इमारतुनि जी हालत ज़बून थियल आहे, जंहिं करे छतनि जा चापुड़ किरण सबबि ॿार ऐं शागिर्दियाणियूं ज़ख़्मी थी पवनि था। उस्ताद गैरहाज़ुर हुजनि था ऐं पढ़ाई जो भी बेड़ो ॿुॾल आहे, जंहिं करे अक्सर माण्हू पंहिंजे ॿारनि खे ख़ानगी स्कूलनि में तालीम ॾियारनि था। इन हवाले सां जैकबाबाद वासियुनि पंहिंजा वीचार KTN न्यूज़ सां हिन रीति वंडिया। मसलो इहो आहे त 15 सालनि जी कारकर्दगी हिन जी सवा ज़ीरो हुई। का हिन न हॉस्पिटल ॾिनो, न कोई काश माना सिहत ॾिनी, न कोई साईं के यूनिवर्सिटी ॾिनी, न साईं के मेडिकल कॉलेज, कहिड़ी कारकर्दगी 15 सालनि में पीपुल्स पार्टी सवा कोई कमु न कयो आहे। असां उन्हनि को अचनि, असां सां मुनाज़रो कनि, असांजी रोड जे मथां आवाम खे बि घुराइनि ऐं असां बि ईंदासीं। असां तव्हां मीडिया वारा बि अचो, उन्हनि को सुवाल पुछा कयो, तव्हां 15 सालनि में छा कयो आहे। असां उन्हनि खे ॿुधायूं त तव्हां कहिड़ी कारकर्दगी कई आहे। असां त इन माना नुमाइंदनि को जेके बीठा आहिनि को बेज़ार थी चुका आहियूं। हर वक़्तु उहे ई माण्हू अचनि था, बांह वधनि था, असां तव्हांखे वोट ॾींदासीं, मगर 15 सालनि जी कारकर्दगी त ॾेखारियो न असांखे। अवां ॿुधायो त साईं असां जैकबाबाद खे साईं हॉस्पिटल ॾिनोसीं,
असांजा ॿार जेका हिते तालीम को मुतासिर थियंदा, तालीम तबाह लॻी पई, हर शइ तबाह लॻी पई। तव्हां जहिड़ी बि इशू त हलियो, गैस जेकाबाद में अड़लब लॻो पियो आहे, बिजली आहे न, कहिड़ी हिन कारगिरी ॾेखारी आहे। सिविल में वञो, सिविल में दवा नथी मिले, जिम्स में दवा नथी मिले, छा ई कारगिरी ॾेखारे, कहिड़े तरह सां जेका जवाब ॾींदा असांखे साईं वोट ॾियो। अचनि असां त इन तां ॻाल्हाईंदासीं त बाबा तव्हां कहिड़ी कारगिरी ॾेखारी, वाइका ते ॻाल्हाईंदासीं। मां नथो सम्झां त हिननि चूंडियल नुमाइंदनि जो कान 15 सालनि में जेको आहे न को टके जो कमु कयो हुजे। जेको कमु जेको आहे न असांखे एनी हाउ कंहिं तरफ़ खां मिलिया आहिनि, या जिम्स हुजे या वाटर सप्लाई हुजे, इहो तव्हां ॾिसो उहो बि तबाह लॻल आहिनि। सिविल हॉस्पिटल कोस्ट घर आहे, जेकाबाद कंडरात में तब्दील आहे, गंदगी जो ढेर आहे, असांजा रोड रस्ता तबाह आहिनि। 7 चकर इहे रोड रस्ता स्कीमनि में मंज़ूर थिया, पर असांखे कोई बि रोड नज़र नथो अचे। वरी तव्हां ॾिसो तालीम जे लिहाज़ सां असांखे हिन महिल ताईं बि जेको आहे हिकिड़ी यूनिवर्सिटी असांखे न आहे मिली। असांखे लंदन वारी तरक़ी न खपे, असांखे शिकारपुर वारो जेको असांजो पाड़ेसरी आहे शिकारपुर शक्कर वारी तरक़ी ख़ुदा असांखे त ॾियो। 15 सालनि में तव्हां छा कयो आहे? जेको पहिरियों 15 साल रहियो उन कुझु न कयो, पोइ वरी उमेदु आयो, वरी 5 सालनि लाइ ॿियो को MNA आयो। उन 5 सालनि में जेको न उन MNA बि त कमु अहिड़ो न कयो ख़ासो जेको असां उनखे हाईलाइट कयूं। साईं पुराणा चहिरा नवां वादा खणी करे ईंदा, अञा हिननि खे पहिरियों बि रद्द कयो आहे, इंशाअल्लाह हाणे बि रद्द कंदासीं कि अहिड़े जेको आहे न सियासतदान खे पंहिंजे भाउ खे जेको आहे न असां मैदान अमल में ॾिसणु चाहियूं था, जेके पहिरियों बि असां लाइ उन जेकाबाद जी फलाह तरक़ी लाइ कमु कयो हुजे ऐं अॻिते बि उन जो इरादो हुजे। अहिड़नि खे मां बाशऊर अवाम खे बि अपील कंदुसि, ख़ुदारा अहिड़े चूंडियल नुमाइंदनि खे जेको आहे तव्हां रद्द कयो, हिकु साफ़ शफ़ाफ़ शख़्सियत खे तव्हां वोट कयो, जीअं सुभाणे जेकाबाद जी फलाह तरक़ी लाइ कुझु कमु करे। तमाम खे ख़बर आहे शहर जेकाबाद जी छा हालत गुज़री आहे, क्या तरक़ियाती कम थिया आहिनि, छा वार्डनि में कम थिया आहिनि, उहो शहर जे माण्हू हिकु खे ख़बर आहे। हाणे जेके इलेक्शन जो माहौल आहे, हर को सम्झे नथो, अवाम ख़बर न आहे अवाम जी, जिते दौल वॼे थो उते नचण बीहता रहनि। ॾिसनि था पोइ 15 साल गुज़री था वञे, पोइ रोइनि था, वरी 5 साल हुकूमत हले थी, पोइ रड़ियूं कंदा वधान। हुकूमत जो हाल आहे, करप्शन आहे, ॾोह आहे, बदमनियूं वधी वियूं आहिनि। ॾिसो था पाण ऑफिसरनि जा हाल इहे लॻा पिया आहिनि, करप्शन वधी चुकी आहे। हे ॾिसो था रोडनि जी हालत ॾिसो, बरसाति थिए थो त हफ़्तो 15-20 ॾींहं पाणी बीठो आहे रोडनि ते, कोई बि निमांदो ज़ाहिर नथो थिए। हाणे इलेक्शन जो दौरु आहे, हाणे बिठा भाकुर बि पाइनि था, चुमियूं बि पाइनि था माण्हुनि खे, बेक था चांहि बि पीआरनि था। अवाम खे मां मैसेज इहो ॾियणु थो चाहियां, पंहिंजे ज़मीर पंहिंजो वोट जे हिसाब सां ॾिसो तव्हांखे 15 साल जे अंदरि छा मिलियो आहे, 15 साल खां अॻु में बि तव्हांखे छा मिलियो आहे तव्हां ॾिसो। जेकाबाद में 15 सालनि खां को कमु न आहे थियो, जेकाबाद तबाह थी वियो आहे, जेकाबाद जा रोड रस्ता तबाह थी विया आहिनि, ऐं जेकाबाद में का सहूलियत न आहे। जेकाबाद में फुरट लॻी पई आहे, मनशात सरेआम हले थो जेकाबाद में, जुआ जा एॾा सरेआम हलनि था, हर जेकाबाद तबाह थी वियो आहे। जिम्स जी तव्हां हॉस्पिटल ॾिसो, जिम्स में को कमु नथो थिए, जिम्स में डॉक्टर घर वेठे तनख़ाहियूं खणनि था, ऐं जेके बि उते मुलाज़िम आहिनि घर वेठे तनख़ाहियूं खणनि था, जेके सभु वॾेरनि जा कमदार रखियल आहिनि उते। जिम्स में ग़रीब जो कंहिंजो को इलाजु नथो कयो वञे, कुझु बि तरक़ियाती को बि जेकाबाद अहिड़ो को कमु न आहे थियो जेकाबाद में। रोड रस्ता ॾिसो, घिटियूं ॾिसो वीरान लॻियूं पियूं आहिनि, गटरनि जा नाला खुलिया पिया आहिनि, को कमु नथो थिए, ठेकेदार पैसा वठी खाधियूं हलिया भॻा था वञनि। जेकाबाद जो को तरक़ियाती कमु थियो ई न अॼु ताईं। असां साईं उहो चऊं था जेको सुठो नुमाइंदो हुजे जेकाबाद जो, जेको सुठी महिनत करे, जेको जेकाबाद खे ठाहे। ॿिया छा ॾिसो था ज़बरदस्त लॻा पिया आहिनि, मथे वञो तव्हां ॿिया सुठा शहर में कमु हले थो। असांजो जेकाबाद में उहो नुमाइंदो अचे जेको जेकाबाद खे सुठो ठाहे, रोड रस्ता ॾे ऐं ग़रीब गुरबे जो कमु करे। गुज़िरियल 15 सालनि में त मां जेसि ताईं सम्झां थो त जेतिरा बि फंड्स आया त उहे ख़र्च ई कोन थिया। हिन टाइम बि जेका ॾिसो था कोर्टनि में केस पिया हलनि था, कोई पुछण वारो न आहे। सिविल अस्पताल जो तव्हां हाल ॾिसो, ही नई जेकी जिम्स अस्पताल ठही आहे त हिन में जेकी किरोड़नि जी 50 करोड़ जी बजट आहे, त उनमें दवायूं अणलभनि, दवायूं ॿाहिरि मेडिकल तां वरितियूं थी वञनि। उनखां अलावा कहिड़ो बि तव्हां दफ़्तर में वञो त कोई उते ऑफिसर मौजूदु न आहे। त गुज़िरियल 5 सालनि में जेको आहे कारकर्दगी ज़ीरो रही आहे। इन इलेक्शन में मां आवाम खे इहो पैगाम ॾियणु चाहींदुसि त वोट पंहिंजो सोचे सम्झे ॾियो, उन्हनि माण्हुनि खे ॾियो जंहिं तव्हां लाइ वर्क कयो आहे, जंहिं तव्हां लाइ कमु कयो आहे, जंहिं तव्हांखे कुझु न कुझु हैंड ओवर कयो आहे। उहो सभु तव्हांखे अलाह पंहिंजो अकुल बि ॾिनो आहे, ज़मीर बि ॾिनो आहे। पंहिंजो वोट सोचे सम्झी ॾियो, वरी ईअं न पछताइणो पएव। कमकार तव्हांजे अखियुनि जे अॻियूं आहिनि, शहर जी हालत इहा ई लॻी पई आहे। रोडनि खे ॾिसो था, 5 सालनि में पीपल्स पार्टी छा ॾिनो, ऐं जेकी हे ईंदड़ साल जेको ॾिसूं था पीपल्स पार्टी जो इहो
वडेरो राज जेके पैसा ॾेई वोट ख़रीद करनि था, हिननि जी सभु खे ख़बर आहे। कई वडेरा जेके वेठा आहिनि उहे सीटां था ख़रीद करनि, हेठियनि माण्हुनि खे पैसा था ॾियनि 4-4, 5-5 हज़ार रुपए ते। 5 साल खां पोइ इलेक्शन थी अचे, माण्हू एतिरो बि नथो सोचे जो 5 सालनि में असां 5 घंटा रात जो वेही करे घर में सलाह करूं कंहिंखे वोट ॾियणो आहे, कंहिंखे न ॾियणो। असल हक़ जी ॻाल्हि आहे न, असांखे इन शइ ते तवजा ॾियणी न आहे। कंहिं शहर जे माण्हू खे, शहर जेकाबाद में कंहिं कमु कयो आहे, केतिरो पीपल्स पार्टी जो कमु ॾेखारो असांखे तव्हां। अॼु इलेक्शन आहे त असां वटि ईंदा, इलेक्शन गुज़रंदी त असां हिन ॾे वेंदासीं, असांखे कोई सुञाणींदो बि न केरु आहियो, काथों आया आहियो। जेकबाबाद ज़िले जे वॾे में वॾे तालुके ठुल ऐं नंढनि वॾनि शहरनि जी बि हालति इंतिहाई ख़राब आहे। समूरो शहर गंदगी जे वर चढ़ रहे थो। शहरनि खे पीअण लाइ साफ़ ऐं मिठो पाणी मुयसर न आहे। शहर ऐं ॿारड़ी जा रोड रस्ता तबाह थियल आहिनि। बहितर तालीम ऐं सिहत जी सहूलियतुनि खां रहवासी महरूम बणियल आहिनि। वाहन ऐं शाखनि जी घाटी न थियण करे पुछड़ी जा आबादगार पाणीअ लाइ परेशान रहनि था। जेको पीपल्स पार्टी जो हिकिड़ो सिस्टम आहे जेको असांखे नज़र आयो आहे सॼी ओवरऑल सिंध जेकबाद ज़िले में ख़ुसूसन, त उते हिकिड़े ई माण्हू जी हले पई DC SP या जेको बि इंतिज़ाम आहे उहो माण्हू लॻाए पियो। त MPA साहब हुजनि या ॿिया हुजनि, जेके बि उन्हनि जो जेको आहे इहो फेल्यूर हो, उहे कुझु करे न पिया सघनि ऐं इंतिज़ाम थिए न पियो। बदअमनी बि वधंदी पई वञे। त इहो सॼो जेको बि थियो त इहा करप्ट प्रैक्टिस जेका आहे उहा इंतिज़ाम जी हुई ऐं असां वटि जेको आहे माहौल सही न रहियो ऐं उन जो ज़िमेवारी त ज़ाहिर आहे असांजे MPA ते ईंदी, छो त असांजे MPA जो जवाबदारी आहे इहो सॼी। पर सिस्टम पीपल्स पार्टी जो हर ज़िले में हिकिड़े ई माण्हू खे जेको आहे उहो डोमिनेट कनि पिया, जंहिंखे जिथे मिले पई उहो करे पियो। हुनजे ज़हन में हिकिड़ी ई ॻाल्हि आहे, आम माण्हू खां असां पैसनि ते वोट वठंदासीं, वॾेरे खे ख़रीद कंदासीं, वॾनि माण्हुनि खे ख़रीद कंदासीं, जंहिं माण्हू जो जेतिरो असरु आहे पैसो ॾेई पंहिंजा वोट वठंदासीं। असां आवाम खे इहो ई गुज़ारिश कंदासीं त पैसनि ते जेकॾहिं वोट विकियो, वरी इन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं पैसनि ते वोट ॾिनो त पोइ तव्हांजी त का बि शइ न थींदी, आम माण्हू रुली वेंदो। ऐं इहे जेके ॾिसो तव्हां, ही वाहिद सिंध सूबो आहे, ॿियनि जाइनि ते की आउट नथी थिए। सॼी मेडिकल जी की सिर्फ़ु सिंध में छो थी आउट थिए, न ख़ैबर पख्तूनख्वा में थिए थी, न पंजाब में, न बलोचिस्तान में। हीउ ॿियो दफ़ो हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो, ॿियो दफ़ो बि वरी आउट थी। त माना सॼो सिस्टम ई जेको आहे असांजो बिगड़ियल आहे न। त असांखे पंहिंजो वोट सही नमूने माण्हुनि खे ॾियणु घुरिजे। इन ते आम माण्हू सोचे, आम माण्हू जेकॾहिं 2,000 3,000 में पंहिंजो वोट विकियो त माना ईअं सम्झो पंहिंजो मुस्तक़बिल विकिणी था छॾनि। जेके शहर जा अहम मसइला आहिनि, रोड, रस्ता, ड्रेनेज सिस्टम, तव्हां ॾिठो त जॾहिं बारिशूं पई थियूं त ठुल में जेको आहे मेन बाज़ार आहे जेका, उते फुटनि जे अंदरि पाणी बीहजी वियो। त माण्हुनि जो जेको आहे, जेके रोज़गार वारा हुआ दुकानदार, उन्हनि पंहिंजा दुकान बंदि करे छॾिया। इन जे करे मां सम्झां थो एज़ ए हिकिड़े सियासी वर्कर जे हवाले सां त 15 सालनि में कोई बि कमु न आहे थियो। ऐं जेके ही त MPA जे हवाले सां सूबाई प्रोविंस गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी थिए थी, पर जेके वरी 5 साल पोयां जेके आया, जंहिंमें MNA थिया मोहम्मद मियां सूमरो साहब, हुनजो PTI सां उन वक़्त में तालुक़ु हो, त उन ई बि उहो को कमु न ॾेखारियो जेको हुनखे ॾियणु खपे हा। हालांकि असां पाणी जे मसइले ते उनखे बार बार चवंदा रहियासीं त सिंध गवर्नमेंट ऐं हितां जो MPA डॉक्टर सोहराब ख़ान सरकी या ठेकेदार जेके उन ई पाणी जे मामले में ॾाढो गबन करे चुका आहिनि या उन में इन्वॉल्व आहिनि, त अवां को नोटिस वठो। तव्हांजी मथे मर्कज़ में PTI जी सरकार आहे, सो आउं सम्झां थो त उन ई खे बि जेको किरदारु अदा करणु खपंदो हो, 5 सालनि में उन बि उहो किरदारु अदा न कयो। मुसलसल 15 साल जेका गवर्नमेंट रही आहे उहा पीपल्स पार्टी वारनि जी रही आहे। अवाम जे रोटी कपिड़ा और मक़ाम जे नारे ते वोट वठंदा, पर हक़ीक़त इहा आहे त अवाम खे हिन ॾिनो कुझु बि न आहे। 15 सालनि में असांजे ठुल शहर खे या तालुके ठुल जी ॻाल्हि कयूं त को बि रिलीफ आम माण्हू खे न आहे मिलियो, छो त असांजो जेको बुनियादी हक़ आहे इंसानियत जे हिसाब सां मिठो पाणी आहे, उन जे लाइ काफ़ी एहतजाज हलनि था, को ॿुधण वारो न आहे। असांजो हिते खारो पाणी आहे, ठुल जे शहर जो झर जो पाणी खारो हुजण जे करे ठुल जा शहरी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहियूं। ऐं जेकॾहिं अचो त सिहत बि असांजो बुनियादी हक़ आहे। सिहत जे हिसाब सां वञो, जिथे बि जहिड़ी बि अस्पताल में वञो, चाहे डिस्पेंसरी तबाह,
डॉक्टर सरकारी ड्यूटी करनि था, 1.5-3 लख पघार खणनि था, उहे अस्पतालनि खे टाइम नथा ॾियनि। प्राइवेट जेको आहे सो माना पंहिंजूं अस्पतालूं खोले वेठा आहिनि। के त डॉक्टर सियासी सिफ़ारिश जे आशीर्वाद सां वीज़ा ते वियल आहिनि। माना हिकु गोरी जेको आहे सो टके जी नथी मिले। माना आम माण्हू जेको आहे सो उहो सदाईं सुरनि में असां रहिया आहियूं। 15 साल असांजा ईअं गुज़रिया आहिनि, यकीन कयो ख़ुदा वाश त अज़ाब वारा गुज़रिया आहिनि। असां ठुल जा शहरी जेको दां कुका ॿुधण वारो न आहे। जॾहिं इलेक्शन ईंदी आहे त वॾा वॾा नारा हणंदा आहिनि। 20 सालनि जा मरी अमा वञे त दुआ ज़ुज़ुर कंदा आहिनि, अबे जो अबो तुंहिंजो ॾाढो भलो हुयो। हक़ीक़त ईअं अथव, तालीम ते अचो। तालीम उहा शइ आहे, तालीम शऊर जो नालो आहे। तालीम असांजी खसी वई आहे जिते बिल्डिंगा आहिनि वॾेरनि जे ॻोठनि में, भोतारनि जे ॻोठनि में, हाई लेवल जी बिल्डिंग उन्हनि स्कूलनि खे पंहिंजे वारनि में तब्दील करे छॾियो आहे। यकीन कयो असां ठुल जा शहरी लावारिस बणियल आहियूं, को बि असांजो वारिस न आहे। हाणे इलेक्शन मथां आहे, फ़र्ज़ु कयो चाहे असांजो MP हुजे डॉक्टर सुराब ख़ान सरकी हुजे, MNA असांजो मोहम्मद मियां सुमरो साहब हुजे। मोहम्मद मियां सुमरो साहब जो असां नालो ॿुधो आहे त मोहम्मद मियां सुमरो आहे, फेसबुक फोटुनि ते ॾिठो आहे त मोहम्मद मियां सुमरो ही आहे। यकीन कयो रूबरू असां उनखे ॾिठो न त मोहम्मद मियां सुमरो आहे कीअं, हिन महिल उहो कीअं जेको आहे सो सिर्फ़ु हाणे उन असांजी फार्म भरायो आहे। 5 साल में मोहम्मद मियां सुमरो बि गुम हुयो। हा, इहा ॻाल्हि आहे त असांजे अॻूणे साबिक़ा MP डॉक्टर सुराब ख़ान सरकी मिड़े कुझु कम वरी बि ॾिना। ठुल जे शहरनि खे पार्क ॾिनई, प्ले ग्राउंड ॾिनई, टफ टाइल ॾिनई, पर इहे असांजे बुनियादी हक़ न आहिनि न। जेके बुनियादी हक़ आहिनि उहे असांखे मिलणु खपनि न। हिन ठीकु आहे, हुन ॾिना। डॉक्टर सुराब ख़ान सरकी में इहा शइ आहे थोरी थकी, ठुल हुजे चाहे कराची जी हुजे, मिलण जो थोरो घणो भलो आहे, मिली सघंदो आहे। बाक़ी हक़ीक़त इहा आहे, सच ॻाल्हि आहे जे त कमु न बि कोन कया आहिनि। सही ॻाल्हि आहे सिधी। 22 में जेका बरसाती ॿोॾि आई उन में वावर कोन थी, हज़ारे लखे माण्हू बेघर थिया, उन्हनि जी कंहिं बि वावर कोन कई। 18 तरमीम खां पोइ सूबा ख़ुदि मुख़्तियार हुया ऐं पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई। जैकबाबाद में सॼे ज़िले में जेका सूरत हाल आहे उहा तमामु हिकिड़ी गंभीर सूरत हाल हुई। बेयारो मददगार हुया माण्हू। अचो ठुल ते त ठुल में तव्हां ॾिसो मिठे पाणी जी स्कीम खे 12 साल थी चुका आहिनि ऐं 4 साल जदोजहद कमेटी खे एहतजाज खे थिया आहिनि त उहा जेका आहे गैर फ़ाल आहे। उन में असांजो मुतालबो हुयो हिन महिल त इहो ई आहे त उनजी इंक्वायरी कई वञे किरोड़े रुपया जेके उन में करप्शन जे वर चढ़िया आहिनि ऐं नाकारा बणिजी चुका आहिनि। पाइप पूरी स्कीम जेका आहे, पर कंहिं बि न ॿुधो। डॉक्टर सोराब ख़ान न बि 5 दफ़ा वाइदा कया हुआ त उन में 6 महीननि जो टाइम वठे पियो त मां तव्हांखे मिठो पाणी जी स्कीम जेको आहे बहाल कराए ॾींदुसि ऐं ठुल ताईं पाणी जेको आहे मुहैया कराईंदासूं। पर हिन महिल ताईं उहो वाइदो वफ़ा न थियो ऐं मालपिड़ी जेका असांजी 2 सालनि खां वठी बंदि आहे। हिन महिल त इलेक्शन जो दौरु हले पियो, थोरी नरमी थी आहे। न त इहा ई मालपिड़ी जेकॾहिं को माण्हू जानवर काहे अचे पियो त उन ते FIR थिए पई, केस दाख़िल थिया, ज़ाती बिरादरनि जा जहिड़ा थिया। तव्हां ॾिठो उन में बि मीर एजाज़ ख़ान का बि मदद न कई ऐं असां उन खां बार बार मुतालबो कयोसीं। इहा वरी उन्हनि जे तरफ़ां जखराणी बिरादरी जे तरफ़ां मीर बाबल ख़ान जेका आहे उहा मालपिड़ी बंदि कराई, जेका हिन महिल ताईं बंदि आहे, असांजी क़ानूनी तरीक़े सां न पई हले। ऐं या कहिड़ा बि मसइला जेके बि आहिनि, तालीम जेका आहे तव्हां ॾिसो पूरे तालके में अॼु बि 100 जे तादाद में तव्हां साफ़िन खे बि ख़बर आहे। अगरि को सबूत वठणु चाहियो त असां तव्हांखे गॾु हली सर्वे करायूं त स्कूल में जा वाड़ा लॻा पिया आहिनि, स्कूल उस्तादनि जा मुंशी लॻा पिया आहिनि ऐं का बि तालीम कोन्हे। अचो सिहत ते त सिहत तबाह लॻी पई आहे। तालका हॉस्पिटल आहे असां वटि ऐं उन में टोटल 4 या 5 डॉक्टर ईंदा आहिनि, पर उहे बि वॾेरे के रूप में हूंदा आहिनि। को कंहिंखे मरीज़ खे ज़रूरत न आहे त उन्हनि सां को सुठे नमूने पेश अचनि। हिते तक़रीबन 40 डॉक्टर हूंदा त उहे वीज़ा ते हिन 40,000 फ़ी डॉक्टर महीनो ॾींदो आहे जेको आहे
भरींदो आहे ऐं उहे ड्यूटी न कंदा आहिनि पंहिंजूं क्लिनिकूं के इस्लामाबाद रहनि था के कराची रहनि था ऐं उन जे लाइ कई असां एहतिजाज कया आहिनि ऐं डॉक्टर सोराब ख़ान खे बि उन जे असां वज़ाहत बि ॾिनी आहे इहा त बाबा हीउ मसइलो आहे सिहत जो कंहिं छिते कुते जी का वैक्सीन कोन्हे ऐं मरीज़ अचनि था शाम जो या सिज लथे खां पोइ राति जो डॉक्टर कोन्हनि ॾींहं जो हिकु ॿ डॉक्टर आहिनि उहे बि अणपूरा दवायूं कोन थियूं मिलनि ऐं सभु इहे दवायूं जेके आहिनि मेडिकल ते वठनि था का बि सहूलियत हिन 15 सालनि में ॿुधाइनि ख़ुदि पाण पीपल्स पार्टी वारा ॿुधाइनि त कहिड़ी सहूलियत ॾिनी अथऊं हिन महिल ॾुखाइनि सां पाण मुंहुं ॾियनि था न कंहिं ॻोठ में वञी ॾेखारनि वर्क ते खुलियल अॻ में वाठा खणनि था उन ॻोठ जो बासर माण्हू खणनि था मथां पुछाणो थिए ऐं उन जे करे इहा जेको आहे हिन महिल हिननि सां हालत आहे जेकॾहिं हीअ कमकारियूं करनि हा रोड अहिड़ा ठाहिरायूं कमीशन ते उहे रोड जेके आहिनि उखड़ी विया ईअं 6 महीननि में उहे रोड पटिजी विया कहिड़ियूं बिल्डिंगां ॾिनियूं अथऊं उहे बिल्डिंगां उखड़ी वियूं आहिनि तव्हां कॉलेज हाणे गर्ल्स कॉलेज नई ठही आहे उनखे 3 दफ़ा रंग थियो वियो आहे ॾिनो अथऊं उते जेको आहे उहे नकारा कम सभु कमीशननि ते थिया आहिनि असां भरपूर मदमत कयूं था ऐं आवाम खे इहो सुजाग करण जे लाइ असां मुसलसिल जदोजहद कई आहे त बाबा जागो ऐं ख़ुदा कारण जेको आहे कंहिं सोचे सम्झी सुठे कंहिं ईमानदार माण्हू खे वोट कयो ॿी सूरत में न त हीअ पीपल आहे सिंध जी हिकिड़ो माना तबाही करे चुका जेकबाबाद ज़िले जे गड़ी खेरो तालके जी भी सूरत हाल इंतहाई ख़राब आहे रोड रस्ता तबाह थियल आहिनि मयारी सिहत ऐं तालीम जूं सहूलियतूं अणलभ आहिनि 15 सालनि में उतां जे चूंडियल नुमाइंदनि पंहिंजे वोटर्स जा मसइला हल नाहिनि करे सघिया जंहिं करे गड़ी खेरो वासी ताही परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि असां पीपल्स पार्टी जे मथे क़यादत खे इहो ई अपील करूं था बहरहाल जेको कमु करो था उनखे मुकमल ते करो मुकमल नथा करो त कमु करो ई न खाम खा माना पैसा बि छीड़ाओ था ठीको बि ॾियो था माना इहो कमाई जो तरीक़ो आहे मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो माना प्रोजेक्ट तव्हां लॉन्च करो था पंहिंजे माना माण्हुनि खे जेके एजेंट आहिनि तव्हां उन्हनि खे माना कमाई जो तरीक़ो ॾियो था जे कमाई जो तरीक़ो न आहे त डिग्री कॉलेज मुकमल कयो वञे 5 साल खां वठी कमु हले थो कोई डिग्री कॉलेज आहे कोई महल थोरी ठहे थो हिते डिग्री कॉलेज इहा मुकमल न आहे तव्हां डिग्री कॉलेज वेंदव तव्हांखे हुते खंडर नज़र ईंदो डिग्री कॉलेज नज़र न ईंदो वाड़ो नज़र ईंदो लिखत में फाइलनि में अव्हांखे घणो कुझु मिलंदो बल्कि 15 सालनि में कोई बि कमु न आहे थियो तोड़े जो पीपल्स पार्टी जो MNA एजाज़ जखराणी हुजे या ममताज़ खान जखराणी हुजे उन्हनि जी कारकर्दगी हिते 0-0 आहे तव्हांखे ख़बर आहे त पीपल्स पार्टी पूरी सिंध में 15 सालनि में जेके बि तरक़ियाती कमु कराया आहिनि या वरी हींअर 5 सालनि 2022 खां वठी 23 ताईं हुजे त पीपल्स पार्टी जेके बि कमु कया आहिनि तालके गड़ी खेर खां वठी पूरी सिंध में हिन टाइम ताईं उहे कमु रोराइल में आहिनि लेकिन कमु मुकमल न आहिनि थी सघिया पीपल्स पार्टी इक़्तिदार में ईंदी आहे 5 सालनि खां पोइ वरी ज़ाहिर थींदी आहे वोट वठण लाइ वोट वठण खां पोइ जॾहिं इक़्तिदार में ईंदा आहिनि त अचण खां पोइ वरी हू साॻियो ई सुम्ही पवंदा आहिनि वरी आवाम ताईं आम माण्हू सां मिलणु जुलणु ऐं उनजो कोन हूंदो आहे पीपल्स पार्टी 15 सालनि खां सिंध ते हुकुमरानी कई आहे उन में ही गड़ी खेरे शहर जी बदतर हालत तव्हांजे अखियुनि जे आॾो आहे हितां जे मेन जेको मसइलो आहे उहो आहे मिठे ऐं साफ़ पाणीअ जो इशू जंहिं ते अॼु ताईं कंहिं बि क़िस्म जो कमु न थी चुको आहे ऐं पीपल उन खां पोइ हिते गैस जो मसइलो आहे हिननि मिसकिननि खे ॿारण जे लाइ गैस कोन्हे ही कंहिं बि माण्हूअ खे गड़ी खेरे तालके में का नौकिरी पीपल्स पार्टी न ॾिनी आहे नंढे पैमाने जी हिते कुझु उन्हनि कमु कराया आहिनि उहे कम बि ठेकेदारनि जी मार्फत थिया जेके कंहिं बि क़िस्म जो लाभ हिननि माण्हुनि खे नथा ॾेई सघनि मिसाल तौरु जेकॾहिं तव्हां बस स्टैंड ॾिसो त उहो शहर खां 4 किलोमीटर ॿाहिरि आहे ऐं उन जे जो अॼु बि कारण इहो आहे त हू बर्बादु आहे शहर जे कंहिं बि माण्हूअ सां हुनजो को बि तालुक़ु कोन्हे वीचारा माण्हू दरपदर आहिनि जेसिताईं असांजो यादगिरो आहे त 20 साल लगातार पीपल्स पार्टी ते हुकुमरानी करे थी असांजे तालके गड़ी खेरे जे अंदरि अमन मान हिन खे तरक़ियाती कमनि खे छॾे ॾियो पर जेको असां रोज़गार आहे असां शाखूं आहिनि असां रोज़गार हिते असांजे इलाइक़े में न फैक्ट्रियूं आहिनि ॿियो कुझु आहे असांजो हिते ज़मीनदारी डिपेंड आहे आवाम जो ज़मीनदारी जे मथां हारपो जे मथां असां शाखनि जो निज़ाम ई डामाडोल लॻो पियो आहे तरक़ियाती ॿिया कम त छॾ तव्हां पंहिंजूं नौकरियूं बि पाण वटि रखो तव्हांजूं नौकरियूं बि असांखे नथा खपनि असांखे महिरबानी करे असां शाखनि जूं खाटियूं वक़्तु सिर ते मुकमल करे ॾियो ऐं वरी असांखे टाइम ते पाणी ॾियो त जीअं असां पंहिंजो सारो फ़सुलु पंहिंजे टाइम सां करे सघूं ऐं भाली हणण खां सुठो उपाउ करे सघूं त जीअं असांजो रोज़गार जो गुज़र सफ़र सुठो हले बाक़ी न तव्हांखे असांखे तरक़ियाती कम था खपनि न तव्हांखे असांखे नौकरियूं था खपनि तव्हांजी वॾी महिरबानी थींदी जेके तव्हां असांखे किल्च शाख जूं बेगारी शाख किल्च शाख बेगारी आहे
असांखे हिन जो खाटियो मुकमल सिरकर ते ॾियो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। 8 फरवरी ते चूंडूं थी रहियूं आहिनि। जेकबाबाद ज़िले जे अवाम खे पंहिंजे मुस्तक़बिल जे हल लाइ नुमाइंदनि जी चूंड करणी आहे। तंहिं करे जेकबाबाद ज़िले जो अवाम सुजाग थी 15 सालनि जो इन्हनि नुमाइंदनि खां हिसाब वठे जेके संदन वोट ते कामयाब थी वज़ीर ऐं मशीर थिया हुआ, ऐं 8 फरवरी ते उन्हनि नुमाइंदनि जी चूंड करे जेके संदन मसला हल करे सघनि। कैमरामैन हाकिम अली शेख, साथी रिपोर्टर्स मजीद नूनारी, जानिब लोअर सां गॾु परवेज़ अबड़ो, KTN न्यूज़, जेकबाबाद।